बंदा खोलियो खुलियो है ये सबको गाँव में दिनो सब में आओ बैल पे वाला है इतना जुल्म सीधा इतना जुल्म सीधा आगे से जो खेल बंगाल थी वो बाठा उठी पई आहे इंतजामिया उन असांजे शाहनवाज़ खे ज़ख़्मी करे बेगुनाह बेसबब थी खणी विया उन खां पोइ हुनखे ज़ख़्मी हालत में छॾे गोलियूं हणी उते वियल कल्ह हुन जूं माण्हू भेनरूं उनखे गिरफ़्तार कयो अथनि इहो यादि रखी छॾियो वॾेरा त असीं पंहिंजे लोही लज जो असीं ज़ामिर रहिया आहियूं ज़ामिर रहंदासीं असीं प्लान करणु बि ॼाणूं था असां कॾहिं पंहिंजा प्लान कोन्हनि विसारिया तरक़ी पसंदि पार्टी उहा सिंध जी पार्टी आहे जेका हिन पाकिस्तान खे तस्लीम थी करे हिन इलेक्शन में असीं पीअंदा आहियूं असांजो को बि अहिड़ो कसूर कोन्हे जो असांखे दहशतगर्द करे मारे असीं हिन मुल्क जा शहरी आहियूं असीं हर ॻाल्हि में हिन मुल्क सां असीं हर हाल में पंहिंजो खून सत ॾियण लाइ तयार आहियूं मगर इहे असांजे हिते जे सिंध जे वॾेरनि जूं नाजाइज़ियूं आहिनि जेके असां मिसकिननि सां हर तरह जूं असां नाजाइज़ियूं आहिनि हिकिड़े पासे असांजा सिंधी माण्हू अॻुवाट था थियनि हिकिड़े पासे असांजा दानिशवर मारिया था वञनि ॿिए पासे असांजा सहाफ़ी पिया मारिया वञनि हीअ असांजो एहतजाज उन्हनि सभिनी मज़लूमनि लाइ हीअ एसटीपी उन्हनि सभिनी मज़लूमनि लाइ उथी आहे अॼु असीं हिन रोडनि रस्तनि ते बीठा आहियूं असीं चवंदासीं हज़ार असीं निसार किरिया आहियूं शाहनवाज़ आहियूं अचो असांखे मारियो असांजा सीना हाज़िर आहिनि जारी आहे जारी रहंदी आहे जंग असांजी जारी रहंदी नाराए सिंध जीए सिंध नाराए डॉक्टर कादिर मक्सी जीए डॉक्टर कादिर मक्सी
नाज़रीन असीं तव्हांखे आगाह कंदा था हलूं त नवाब शाह जे वाक़े खां पोइ खैबर में STP पारां सख़्तु एहतजाज कयो पियो वञे ऐं नेशनल हाईवे क़ौमी शाहराह ॿिन्हिनि तरफ़नि खां बंदि आहे। नेशनल हाईवे क़ौमी शाहराह ॿिन्हिनि तरफ़नि खां बंदि आहे। STP GSN तरक़ी पसंदि पारां ऐं नेशनल हाईवे खे ब्लॉक कयो वियो आहे, जेको असां तव्हांखे लाइव में ॾेखारियूं पिया। नेशनल हाईवे क़ौमी शाहराह STP पारां खैबर में क़ौमी शाहराह बंदि कई वई आहे ऐं नवाब शाह जे कल्ह के वाक़े खां पोइ जेको STP जो सख़्तु रद्द अमल आहे, जेको असां तव्हांखे लाइव ॾेखारियूं पिया त STP जे कारकुननि खैबर नेशनल हाईवे खे मुकमल तरह सां ब्लॉक करे छॾियो आहे।